केरु चवे थो तुझे दुखन खां मूंखे नफ़रत आ तुझा दुख सहंदो रहां जीअंदो रहां मुंहिंजी हसरत आ के गम ॾारे छॾींदा आहिनि के उफतुई मारे छॾींदा आहिनि साहु कढी वञे जेको सफ़ा अहिड़ो दुख न मूंखे ॾिजां सदको वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां घोर वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां दुनिया वारा दुख जने हज़ारे मूंखे न उल्को आ तुझे दुखन सां पे न टुटी दिल मूंखे उल्को आ करे चरियो खारे छॾींदा आहिनि के उफतुई मारे छॾींदा आहिनि साहु कढी वञे जेको सफ़ा अहिड़ो दुख न मूंखे ॾिजां सदको वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां घोर वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां हश मचा जा के दुख अहिड़ा बि हिते हूंदा आहिनि होरिया खून जिगर जो जानी पीअंदा आहिनि पोइ कंहिं न किनारे छॾींदा आहिनि के उफतुई मारे छॾींदा आहिनि साहु कढी वञे जेको सफ़ा अहिड़ो दुख न मूंखे ॾिजां सदको वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां घोर वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां के सते मां साड़ छॾींदा आहिनि के उफटुई मारे छॾींदा आहिनि साहु कढी वञे जेको सफ़ा अहिड़ो दुख न मूंखे ॾिजां सदको वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां घोर वञाए ओ जानी थोरो हथ हल्को रखिजां फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट तां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे बि मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 507